नबी से फरमायो इन महीने में कद्र जी रात जेका 1000 महीनन जी रातन को सवाब में वधीक थव। ऐं फरमायो क्या मस्जिद रमजान भी सिफारिश कंदो तो कुरान भी सिफारिश कंदो। हिकिड़ो बानो हूंदो उनजे सॼे पासे ॾों नूरानी शिकिल में रमजान, खबे पासे ॾों नूरानी शिकिल में कुरान, विच में इहो उनजो हिकिड़ो हथ रमजान जे कुल्हे ते हूंदुसि, ॿियो हथ कुरान जे कुल्हे ते हूंदुसि। हुननि जो बि हेॾो रमजान जो हथ हिन जे कुल्हे ते हूंदो, कुरान जो हथ ईअं भाकुर पाई। अल्लाह जे साम्हूं ईंदा कुरान भी सिफारिशी थींदो, रमजान भी सिफारिशी थींदो। नबी से फरमायो रमजान चवंदो इन्नी मनातुहु ताम, या अल्लाह सख्त गर्मी 16-17 कलाकनि जो ॾींहुं हुयो, पर मां हिनखे खाधे खां भी रोकियो, पीअण खां भी रोकियो। माण्हू खाईंदा पिया वतन, पीअंदा पिया वतन, थधा पाणी भी मटन में पिया, बर्फुनि जा कूलर भी भरिया पिया, फ्रिज में बोतलूं भी थधे पाणीअ जूं भरियूं पयूं, मानी भी भली घर में तैयार पई। पर या अल्लाह मां हिनखे पाणीअ खां भी रोकियो, मानीअ खां भी रोकियो मांस। घरवारी भी भरसां वेठी हुअसि, पर उन ॾे वञण खां भी मां रोकियो मांस। ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी सिफारिश क़बूल कर। नबी से फरमायो अल्लाह ताला रोज़े जी रमजान जी सिफारिश क़बूल कंदो। वरी कुरान मजीद चवंदो इन्नी मनातुहु नियाम, या अल्लाह मां भी हिनजी सिफारिश थो कयां। थधियूं एसियूं लॻियूं पयूं, ॾखण जी थधड़ी हवा लॻे पई, बिस्तरो भी तैयार पियो हो, थधड़ो थी वियोसि बिस्तरो, निंड भी ॾाढी पई अचेसि, सॼे ॾींहं जो रोज़ो उनजी थकावट। पर मां हिनखे निंड खां भी रोकियो, बिस्तरे खां भी परे कयो मांस, एसीअ खां भी परे कयो मांस। अल्लाहु अकबर। अचे मस्जिद में तॾे ते बीहारियो मांस, मथों गर्मी हेठों भी गर्मी आहे, मथों भी गर्मी हेठों भी गर्मी, गरम हवा पई लगे, हेठों भी फर्श गरम हुयो। हाफिज साहब भी 20 रकातूं पियो पढ़े, सिपारो या ब सिपारा कुरान मजीद पढ़े पियो। इन्नी मनातुहु नौम, या अल्लाह मां घर खां भी परे कयो मांस, बिस्तरे खां भी परे कयो मांस, निंड खां भी हिनखे रोकियो। ओ मुंहिंजा अल्लाह अॼु मां कुरान हिनजी सिफारिश थो कयां, मुंहिंजी सिफारिश क़बूल कर। हदीस में जे तो मुझे मिठे नाले वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह ताला रमजान जी सिफारिश भी कबूल कंदो, कुरान मजीद जी भी सिफारिश कबूल कंदो। ही जेको रोज़ो थो रखे ऐं तरावी थो पढ़े, इन जो हिकिड़ो हथ रमजान जे कुल्हे ते हूंदो, ॿियो हथ कुरान जे कुल्हे ते हूंदो। ॿिनि जवाननि जे विच में अल्लाह जी ज़ियारत करे अख छिंभ में वञी जन्नत में पहुचंदो। नबी से फरमायो अल्लाह ताला हिन महीने में तव्हांजे मथां ॾींहं जो रोज़ा फर्ज़ कया है, रात जो तरावी, ॾींहं जो रोज़ा, रात जो तरावी। ये खुतबो था जब नबी पाण फरमायो एॾो महीनो बरकत वारो आहे। नबी से फरमायो इन महीने में जेकर को नफिल पढ़दो तो फर्द जो सवाब, फर्ज पढ़दो तो 70 फर्द जो सवाब।